नाज़रीन, कराची के इलाके गडाब में थदो डैम ओवरफ्लो थियण करे पानी केतरा ई ॻोठ ॿोड़े चुको है। इन हवाले से असांखे वीडियो लिंक से सॼी सूरतहाल खां आगाह करे रहियो आहे SS न्यूज़ कराची जो रिपोर्टर नबी बख्श खासखेली। जी नबी बख्श खासखेली, अज बिल्कुल जो असीं हिन वक्त उन जगह ते मौजूद आहियूं जे करे 20 खां वधीक जेके ॻोठनि जा जेके मतलब रस्ता मतलब कटिया पिया आहिनि ऐं उहो जेको थदो डैम आहे जेको हिन ओवरफ्लो थियण करे उन जो पानी जो आहे बली नदी ताईं जेको वञी पहुतो आहे, जंहिंजे करे हिन पानी जे करे जेका पानी जेको वञे पियो उनमें हिन महिल 100 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे हिन सां मुतासिर थिया आहिनि। उन्हनि में पानी मौजूदु आहे। जीअं त सुबुह जेको आहे असांखे हिकिड़ी इहा बि ख़बर पई आहे त उन मां हिकु जेको नौजवान आहे उहो टिकटॉकर हुयो जेको उन नदी में जेको आहे उन व्यंजन ते उहो पिणु फोत थियो आहे। जीअं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां, मुंहिंजो कैमरामैन अगरि ॾेखारे सघे त हीउ उहा थदो डैम आहे जंहिंजो जेको आहे ओवरफ्लो थियण करे हिन महिल हीउ पूरो मुकमल तौर ते भरियल आहे। पर जेकर अॼोकी जेके बारिशूं आहिनि अगरि उहा बारिश अॼु पई त पोइ हीउ जेको आहे पाणी हिन में बि का कुझु कोन्हे को त जेको हीउ बर्दाश्त करे सघे। हीउ पाणी जेको आहे हीउ ॻोठनि जी तरफ़ ॾे वधंदो ऐं उन सां जेको आहे सुपर हाईवे ऐं ॿिया केतिरा ई जेके आहिनि ॻोठ जेके आहिनि उहे हिन पाणी सां जेके मुतासिर थींदा आहिनि। त सिंध हुकूमत खे जेको आहे हिननि जेके पाणी सां जेके नुक़सानात थियनि पिया ऐं जेके उन्हनि ॻोठ आहिनि उन्हनि लाइ जेका उपाउ वठण जी ज़रूरत आहे ऐं जेके मुतासिर जेके ॻोठ थिया आहिनि जिन्हनि जा रस्ता हिनमहिल कटिया पिया आहिनि उन्हनि जे लाइ बि के क़दम खयां वञनि त जीअं उन्हनि जो पाण में राब्तो जेको आहे सो बहाल थी सघे। जी।